अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल हन्नानिल मन्नान अल्लज़ी खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला रसूलिही सय्यिदिल इंसि वल जान व अला आलिही व अस्हाबिही ज़विल खैरि वल इहसान अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सल्लल्लाहु अलैका या लबड़ा खोलियो या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, सादात किराम, उलमाए किराम, खुलफाए किराम, हुफ़्फ़ाज़ उल्लाम, इलाके जा मुअज़्ज़िज़ीन, ऐं गोठ
हाजी मोहम्मद सालिह राजपर वारा ऐं संदन जे दावत ते ओरे परे खां अचण वारा मुंहिंजा प्यारा दोस्तो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी ज़ात बाबरकात जा लख लख एहसान जे मुझे सोने करीम रब तवां साखे जिंदगी अता फरमाई, सेहत अता फरमाई, पंहिंजे घर में अचण जी तौफीक अता फरमाई, अचण खां बाद वेही करे अल्लाह ऐं अल्लाह जे मिठड़े महबूब जी तारीफ़ ॿुधण जी हिम्मत अता फरमाई। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त ऐ अल्लाह जा बानो, मरण खां पहिरियां जिंदगी जो कदर कयो, उन खां पहिरीं जो मौत मथा अचे वञे उन खां अॻु में जिंदगी जो कदर कयो, बीमारीअ खां पहिरियां सेहत जो कदर कयो, दुखन खां पहिरियां खुशियन जो कदर कयो, ऐं मिस्कीन थियण खां पहिरियां अल्लाह जेका कुशादगी अता फरमाई आहे उन जो कदर कयो। कदर करण मां मुराद आहे उन जो शुक्र अदा कयो। जागो था अदा? कदर करण मां मुराद छा आहे उन जो ॻाल्हायो। अॼु मां थकल न आहियां, अॻे दफ़े थकल हुयुसि। इंशाअल्लाह ताला अॼु मौज़ू आहे महबूब सां जेके प्यार था कनि उन्हनि खे क़ुरान कीअं बयान कयो आहे, उन्हनि जो प्यार छा आहे ऐं जन सां मुंहिंजो मुस्तफ़ा प्यार थो करे उन मुस्तफ़ा जो प्यार छा आहे। मौज़ू इहो आहे, लेकिन उन खां पहिरीं थोड़ो ॻाल्हि समझो। जिंदगीअ खां मौत खां पहिरीं जिंदगीअ जो कदर कयो, यानी अल्लाह जो शुक्रानो अदा कयो। सेहत खां पहिरीं, बीमारीअ खां पहिरीं सेहत जो कदर कयो, यानी अल्लाह चंग भलाई ॾिनी अथव, इन ते अल्लाह जो शुक्रानो अदा कयो। मौत खां पहिरीं जिंदगीअ जो शुक्रानो, सेहत खां बीमारीअ खां पहिरीं सेहत जो शुक्रानो, सुञाईअ खां पहिरीं खुशहालीअ जो शुक्रानो। मुंहिंजा दोस्त, इहो शुक्रानो, शुक्र जेको लफ़्ज़ आहे मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे, ब अजर ब नेकियूं दुनिया में अहिड़ियूं हन जन जो अल्लाह जॾहिं अजर ॾींदो आहे त हिसाब कोन कंदो आहे। घणियूं नेकियूं? जवाब ॾियो, घणियूं नेकियूं? ब। अवां जे ज़हन में झटाई हूंदी त इहा निमाज़ हूंदी या रोज़ो हूंदो, लेकिन मुझे मुस्तफ़ा करीम जा मिठड़ा मिठड़ा फरमान ॿुधो। मुझे हुजूर जो मीलाद करण वारा, हुजूर जे मीलाद में वेहण वारा, हुजूर जे मीलाद के जश्न करे मल्हाइण वारा, हुजूर जे पाक फरमानन के गौर सां ॿुध। मदीने जे साईं फरमायो, बने क्यों अहिड़ियूं हन उन्हनि जो अजर मुझो अल्लाह बिना हिसाब किताब जे अता फरमाईंदो आहे। जॾहिं न मदीने जा मीर इहो खिताब पिया कनि त ॿुधण वारा केर हुया? जो हुजूर जा कोन ॻाल्हायव, एतिरा थकल आहियो छा? हुजूर जा सहाबी। ॿुधण वारा केर हुया? हुजूर जा सहाबी। सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिदाक अबी व उम्मी। इहो हूंदो सहाबा जो जवाब। सुभान अल्लाह। सहाबा चवंदा, असांजो अबो बि तो मुस्तफ़ा तां कुर्बान, असांजी अमड़ बि तो मुस्तफ़ा तां कुर्बान। सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब सोना, उहे ब कहिड़ियूं नेकियूं हन जन जे करण सां मुझो करीम रब
बिना हिसाब जे अजर अता फरमाइंदो। इमामुल अंबिया उहे पाक लबड़ा खोली दे फरमायो मुश्किल घड़ीअ में सब्र करण। सुभान अल्लाह। मुश्किल घड़ीअ में सब्र करण। ओहा मुश्किल कहिड़ी भी थी सके थी। कदह हलंदड़ कारोबार अचानक बंद थी वयो, मुश्किल अचे वई, सब्र कजा। कदह वसंदड़ बागात अचानक वैरान सुकण शुरू थी वया, सब्र कजा। कदह औलाद जे तरफ का तकलीफ अचण शुरू थी वई, सब्र कजा। कदह घर वारन जे तरफ का कुछ अहड़ो रवैयो अची वयो आ जेको बर्दाश्त करण जे काबिल नाहे। मुझो मदीने जो साईं फरमाए तो सब्र कजा, सब्र करण तुझो कमा। इन सब्र ते अणखुट अजर ॾियण मुझे करीम रब जे ज़ात जो कम। सुभान अल्लाह। भैया तुम तो सुभान अल्लाह। गाल समझ में आई मुझा सोहणा। बियो नंबर मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त अल्लाह जी जेका भी तवा के नेमत नसीब थे न, उन नेमत जे मिलण ते, उन नेमत जे खाइण ते, उन नेमत जे इस्तेमाल करण ते अल्लाह जो शुक्रानो अदा कजो। एतरे ताई इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जॾहिं न मानड़ी तवा जे आॾो अचे, जरूरी नाहे त मुर्गी हुजे हाजी बरकत, जरूरी नाहे त बकर हुजे, दाल सां हुजे, गुड़ सां हुजे, लस्सी सां हुजे, सुक्की मानी भी हुजे। याद रख जा नौजवान, सुक्की मानी भी हुजे। मुंह खराब न कजा, मुंह बुछड़ो न कजा। जेका भी आई थई समझ जा त मुझो जेको लिखियो हुयो उहो मुझे रब जी तरफा आयो। सुभान अल्लाह। उनखे खाई बस रुगी एतरो चेजा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। छा चेजा गालायो मुझा मुसलमान भाईरो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। भला जे अरबी न अचई त चेजा मुझा अल्लाह साईं तुझा लख एहसान। बस तुझे एतरे चवण ते मुझे महबूब मदीने जे साईं फरमायो त अल्लाह एतरो अजर दीदो जेके कलम सां लिखी नथो सघजे। तवज्जो ॾियारण थो चाहियां, नमाज जो सवाब कलम सां लिखबो, हज जो सवाब कलम सां लिखबो, रोजे जो सवाब कलम सां लिखबो, खैर खैरात जो सवाब कलम सां लिखबो, शुक्र जो सवाब, सब्र जो सवाब छो न लिखबो। एक कुरान जी आयत तिलावत करण थो चाहे। अल्लाह जे ज़ात बाबरकात जॾहिं न लईन पलीत खे तड़ियो हुयो लानत जो तोक विझी, पो उन कुछ अल्लाह के अर्ज कया, अल्लाह उन जा अर्ज कबूल कया। जॾहिं न पावर हेतरो घुरी रब हेतरो ॾेई छॾिस त अल्लाह जे कुरान गवाही ॾिनी त उन अल्लाह जे दरबार में अर्ज कयो, वला तजिद अक्सरहुम शाकिरीन। मुझा मौला मां तोसां वायदो थो कयां त तुझे मखलूक के तुझे नेमतुन थे शुक्र करण कोन ॾींदुसि। गाल समझ। अमा सोचींदा हूंदा त हे फ़कीर जज्बाती छो नथो थे। सब पढ़ूं था, मीलाद भी पढ़ूं था, जोश जज्बो भी कयूं था, लेकिन कुछ ॻाल्हियूं ॿुध त हीअ अंदर वारी कोठी कुछ साफ़ थी। ये जेका गंद सां भरजी वई आ न, या थोड़ी साफ थे मुझा जानी। शैतान चयो त मुझा मौला क़ाल फबिइज़्ज़तिक, मौला तुझे इज्जत जो कसम,
छा चयो शैतान रब खे तुझे इज्जत जो कसम ल उग़वियन्नहुम अजमईन मुजा करीम रब तुझे इज्जत जो कसम भाड़ियो हुयो रब खे मञींदो हो मौला तुझे इज्जत जो कसम न छॾींदुस तुझे बानन खे हिन भाड़े हेॾो कसम खयो ओ मुझे मुस्तफा जा उम्मती मुझे रब जो कुर्ब त ॾिस अल्लाह जे ज़ात पलीत शैतान हिकड़ो कसम खयो रब पंहिंजे कुदरत जे रहमत के जोश दीदे टे कसम खणी अल्लाह चयो मुखे पंहिंजे इज्जत जो कसम मुखे पंहिंजे जलाल जो कसम मुखे पंहिंजे किबरियाई जो कसम ऐ पलीत तू थो चवी त मुझा मौला मां तुझे उम्मत के गुमराह कंदुस मां रब टे कसम खणी ऐलान थो कया त पंहिंजे महबूब जे उम्मत सा मां अल्लाह एतरो प्यार कंदुस जो जिंदगी जो आखिरी साह खणी रहियो हुंदो जिंदगी जो आखिरी साह खणी रहियो हुंदो उन महल ताईं बि मां रब उन जे लाइ तौबह जो दरवाज़ो बंद को न कंदुसि सुभान अल्लाह जिंदगी जो आखिरी साह जिंदगी जो आखिरी साह तोखे मुखे खबर ही काने का त ई साह केडो कीमती है कदे अल्लाह न करे तू अस्पताल में वनी पर कदे मुशाहिदो करण ला खुदा करे बीमार थी न वञो खुदा पनाह में रखे कदे मुशाहिदो करण जे ला वञो वेंटिलेटर अंग्रेजी नालो आ सिंधी में चेबो त हथ मशीन जे जरिए साह खणाईंदा हन पो वनी उते बी हो ॾिसो अचे हमराहो खिलंदो थो ॻाल्हाईंदो थोड़ी साह जी तकलीफ़ आ ऐं खणी था मशीन ठोकीनिस हमराह बेहोश हमराह त बेहोश हर 3 कलाकन में 10,000 जो दवाऊं अचण भी तवा के अंदर कोन दीदा ये केडी केडी महल ओ हिकड़ो हिकड़ो साह सुबह का वठी शाम ताई 75,000 बिल ईंदई छो जी बाबा के हथ जो साह खणायो था लेकिन मुझे करीम रब कदे लिखो कयो जवाब त दियो मुझे करीम रब कदे लेखो कयो आ उन्हने एड़ो हथरादू साह खणायो जो बाबे जो अखियों बंद थी वयूं या अम्मा जो अखियों बंद थी वयूं न बुधण ला समझ सलाहियत रही न दिसण जी सलाहियत रही न गाल्हाइण जी सलाहियत रही शाम जो 75,000 बिल जी हेडी पर्ची आई लेकिन मुझे करीम रब जो कुर्ब त निहार किए सुकून जो साह भी खणी तो मुर्की भी तो खाई भी तो घूमी भी तो दिसी लेकिन कदर कोने पर मुझे मुस्तफा कदर याद ॾियारियो आ मुझे हुजूर कदर याद ॾियारियो आ एक हदीस जो वरी हवालो ॾियां इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो एक नेक इंसान जो कहजू एक गाल्हायो सोना गाल्हायो इन बराबर जा शरीक थियो नेकियूं हासिल करण में एक नेक इंसान जो मौलवी आशिक राज पर जड़े गुनहगार जो न एक नेक इंसान जे सजी जिंदगी जो नेकियों हज उमरा खैरातों निमाजों रोजा सबई हिकड़े पलड़े में विझजन सबई ताराजी जे हिकड़े पलड़े में विझजन ओ गोठ मोहम्मद सालेह राज परवारो ऐ मुझे मिटन जे दावत ते अचण वारो जरा गौर सा बुधो एक नेक इंसान जे पूरी जिंदगी जो इबादतों हिक पलड़े में विझजन मुझे मुस्तफा फरमायो ऐ हिकड़ो साह जेको तो मथे खयो आ बस रुगी मथे खणण वारो साह बे पलड़े में विझजे तुझे जिंदगी जो नेकियों उभियूं थी विंदियूं हुन हिकड़े साह जी ताकत रब अञा वडी करे छड़ी सुभान अल्लाह जागो नमाज भी ने किया रोजो भी ने किया हज भी ने किया ये सब इबादतों वजनायतियों हन लेकिन अल्लाह जी ये साहवारी अदना खौ अदना खुदा जे कुदरत में अदना खौ अदना नेमता नंढड़े में नंढड़ी नेमता लेकिन मुझो मदीने जो साईं तो फरमाए मुझा उम्मती बेकदर न थी जाए
बेकदर न थी जा इन हिकड़े हिकड़े साह जो कदर कर छो त इहो हिकड़ो हिकड़ो साह जेको आ सजी जिंदगी जे इबादत खां भी वजन वारो आ यानी दम दम में अल्लाह जो शुक्रानो अदा कजा मुखे फकीर के चवण दियो मुजा दोस्तो जे कदे हिक अदना नेमत हिकड़े साह जो कयामत जे दी एतरो वडो वजन आ जरा नजर त कर मुझे मदीने जे महबूब मुस्तफा फाते जेको कुल नेमतुन जो सरदार सुभान अल्लाह उन मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात बाबरकात जी नेमत जो वजन अल्लाह जे दरबार में केतरो होंदो जवाब सुभान अल्लाह जवाब दियो मुजा दोस्तो ए साह मिठो थई न साह मिठो थई छो त इन सा तुजी जिंदगी आ या अदना नेमत आ इहा अदना नेमता मुझो मुस्तफा आला नेमता छो इहे किरोड़े साह आशिकन हुजूर जे हिक हुकमत कुर्बान करे छड़िया लखन करोड़े साह मुझे महबूब जे सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिक इशारे ते मुझे हुजूर जे हिक इशारे ते कुर्बान करे छड़िया इजाजत दियो तजा 3 हदीस भी मुखे याद आई उहा भी बयान करे वठा सुभान अल्लाह अन्या हिकड़ी हदीस मां सिर्फ तर्जुमो पियो कया जिंदगी ते भरोसो ना है ए मित्र तहां जो दुनिया छडे वने याद त कजो ते यार चरियो राजपुर असा जो को हिकड़ो हुयो जेको मुझे महबूब करीम अलैहि सलातो व सलाम जे ॾाढियूं प्यार जो गालियूं बुधाइंदो तहां जो याद करण मुझे ला कब्र में आसानी थींदी इंशाअल्लाह ताला इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पांजे सहाबा का पूछो सहाबियो जी मुझा आका बुधायो त अमीर केरा अमीर जवाब दियो अमीर केरा मुझे नबी महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा बगैर कह देर जे अर्ज कर या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी हिन वक्त जेको अमीरा एकड़े जो नालो अब्दुर्रहमान बिन औफा बे जो नालो उस्मान गनिया मुझे करीम मुस्तफा सहाबा निहारे फरमायो तमा सवाल जे मकसद ताई पहुंची को न सघिया सुभान अल्लाह तमा सवाल जे मकसद ताई पहुंची कोन सघिया गालायो पहुंची कोन सघिया सहाबा चयो अल्लाह तो जाने वधीक ऐं अल्लाह जो महबूब तो जाने आका असा के जेका खबर हुई इहा इहा महबूब निगाह करम फरमाइन महबूब इन राज ता पर्दो खणन ओ मुजा मित्रो ओ मुजा दोस्तो सादात वेठा हन उलमा किराम वेठा हन ए शागिर्द जे हैसियत में सजन साईं जो गुलाम सबक पियो बुधाए अल्लाह मु मिस्कीन जो सबक कबूल फरमाए मदीने जे साईं फरमायो त अमीर ओहो ना है जह वट दौलता या रसूल अल्लाह अमीर केरा मुझे करीम मुस्तफा फरमायो जेके अल्लाह जिक्र करण वारी दिल दे उन जेड़ो बियो को अमीर आहे ही कोन को सुभान अल्लाह भाई हाथों ते सुभान अल्लाह वरी जुमलो दोहराया दौलत उहा जेका दुख में कम अचे दौलत उहा दोस्त उहो जेको दुख में बाकी हलवे खाइण ला त सभई वेठा हाँ हाँ खुशी में यार सदाए सब को जानी जुबानी आहे आसानी पर कम पे त कल पे न मुझा सोना यार जी खबर पहुंची मुश्किल खड़ी में बरकत अली मुझा मुसलमान भाईरो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो अमीर उहो आ जेके अल्लाह जेके अल्लाह न गालाई तो मां वरी वरी पुछंदो रहंदुस अमीर उहो आ जेके अल्लाह जिक्र वारी दिल अता फरमाया जिक्र वारी दिल अता फरमाया तो कैसा के कदर कोने जिक्र कयो ही कोन दो जिक्र जे लज्जत जी खबर ही कोने का जिक्र जे हकीकत जी खबर ही कोने का लेकिन हिता थोड़े पंधते दराज दराज सचल साईं जे शहर जो नालो दराजा 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 में एकड़ो सोहणो सैयद वेठो आ उन खां पुछ सोना
जिक्र जो मज़ो छाहे तो दिल भर थो चवे ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता जह दिल पीता जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया सुभान अल्लाह अल्लाहू मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया हस्ती हो हराम जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता दर सैया दे समय सिपाही सुभान अल्लाह उदा मकाम दिसो मंजिल दिसो अनल हक जो नारो पियो लगे वरी होदा यार जी इज्जो इनकिसारी दिसो दर सैया दे समय सिपाही दर सैया दे समय सिपाही अल्लाहू ओ दर सैया दे समय सिपाही दर सैया दे समय सिपाही सचल खास गुलाम जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता मुझे मदीने जे साईं फरमायो अमीर ओहुआ जंहिंखे अल्लाह जिक्र करण वारी दिल नसीब कया अमीर ओहुआ मुझे हुजूर ये को न फरमाए तो मर्द या औरत तवज्जो कजो हुजूर ये को न फरमायो असा जी अजीब हिकड़ी ज़हनी थ्योरी आ त बुजुर्ग रुगी मर्द होंदा हन वली रुगी मर्द होंदा हन तोखे केड़ी खबर त कख जे हेठो केड़ा लख पया हन मोहम्मद सुलेमान नाले मिस्र जो एक नेक शख्स छा नालो दोहराया तो याद अचे मोहम्मद सुलेमान नाले मिस्र जो हिकड़ो नेक शख्स जंहिंजे नेकीअ जी हाक दुनिया में हलंदिया वो अल्लाह जो बानो दौराने सफर कहे गोठ जे बाहरा गुजरी रहियो आ ट्रिपहरीअ जे निमाज जो टाइम थियो जो त निमाजी जॾहिं निमाज जो टाइम थी दो सब कुछ विसारी दो गोली दो त किथे आसानी मिले मस्जिद मिले या का जगह मिले त यार जो फर्ज पूरो कया उन अल्लाह जी ने कबाने कहे खूह जे भर में अची करे दिल में ख्याल कई त ट्रिपहरी जी निमाज पढ़ी वठा वुजू करण जेला खूह जे चैनी तरफन निहारण लगो तमन को डोल मिली वने बाटली मिली वने बाटली डोल मिली वयो रसो नंढड़ो हुयो पानी हेठ हुयो जदे गोले पियो त गरीबाणी छित दे 8 सालन जी कन्याणी बीठी हुई हिक मुसाफिर रखे अजनबी मुसाफिर रखे परेशान दिसी छिदता थी चवे अल्लाह जादा बाना मुसाफिर छाजी परेशानी में निहारे चवे तो अम्मा वुजू करण ला पानी जी जरूरत आ
टिपहरीअ जे निमाज़ जो टाइम थी वियो आ। हाणे पानी त खूह में आहे, डोल भी आहे, मगर रसो छोटो आ, रसो थो तलाश कया। ओहा न्याणी निहारे चवे थी जे भुली नया त तवा जो नालो मोहम्मद सुलेमान। केर थी चवे? न्याणी। जवाब दियो केर थी चवे? न्याणी। जे कदे भुली नया मुसाफिर त तवा जो नालो मोहम्मद सुलेमान। अल्लाह जो नेक बानो निहारे पक थी वई। जेका अजनबी जो नालो जाने थी उहा मारिफत वारी आ। उन न्याणीअ खे चवे थो अम्मा अवां दुरुस्त सुञा तो। चवे थी ऐ मोहम्मद सुलेमान, मिस्र में तवा जो होको हुकारा, मगर दुख थी पयो जो खूह मां पानी जे ला रसो तलाश करे रहा आयो। निहारे चवे तो अम्मा ये दुनिया अल्लाह मुसब्बबुल असबाब बनाया हल, अल्लाह सबब बनाया हल। सबब इहो ही आ त रसो हुंदो त पानी निकरंदो। ओहा न्याणी चवे थी हिकड़ो मिंट तरसो, मां अचे थी तवा के बुधाया त बिना रसे जे पानी कीअं निकरंदो आ। ओहा अल्लाह जी नेक सालिह बानी नंढड़ी 8 सालन जी न्याणी मोटी आई फिरी खूह जे पग ते भी लबड़ा चोरे पंहिंजे मुंह मां सिंधीअ में चइबो आहे थुक, पर थुक लफ़्ज़ करो ऐं किनो लॻंदो आहे। सादा चऊं त पंहिंजे मुंह जो पाणी। एकड़ी गाल समझो मुझा दोस्तों, कुछ अल्फाज होंदा हकीकतन पर चइबा ना है। मसलन जेका तुझी मुझी अम्मा है, उन जो भा तुझो असा जो छा थे? जवाब जो छा थे? या खबर कान थो मामो। पर जे उन के चऊं बाबे जा साला केड़ा है, बाबे जो सालो आहे तो सही न, पर जे उन के चऊं बाबे जा साला केड़ा हाल हन, भले अदब सा चऊं ओ बाबे जा साला केड़ा हाल हन, पादर लाहे बूथ में हणदो या कोन हणदो? हणदो न। हालांकि को गलत लफ्ज त कोन चई न, यानी कुछ लफ्ज हुंदा हन जेके चइबा नाहिन, उनन जो नेमुल बदल चइबो आ, जेके अदब वारा भी हुंदा हन, प्यार वारा भी हुंदा हन। उन न्याणीअ लुआबे दहन न चइबो, गौर कजो, लुआबे दहन न चइबो, छो लुआबे दहन फकत मुस्तफा जे जुबान मां निकरण वारो। उन न्याणीअ जे मुंह मां उन न्याणीअ कुछ पढ़ी लबड़ा चोरे पंहिंजे मुंह जो पानी उन खूह ने मोकिलियो। मोहम्मद सुलेमान थो चवे अञा पानी, अञा उहो मुंह जो पानी तरे खूह जे ताईं पहुतो ही कोन। खूह ये ददका दई मथे आयो जियं नदीअ जो पानी आवाज करे ईंदो आ। न्याणी निहारे चवे थी ऐ मोहम्मद सुलेमान, वुजू भी कर, विहजणो हुजे त भले विहजी बि वञ। सुनो मोहम्मद सुलेमान फरमाए थो त वुजू त मुखा विसरी वयो। उन न्याणीअ जे आॾो इंतहाई मुअद्दिबाना अंदाज में चयमो ओ बचड़ी, अल्लाह जूं रहमतूं तुझे मथा हुजन, बस एतिरो ॿुधाए अम्मा इहो वखर कहिड़ो आ, इहो वखर कहिड़ो आ जंहिं वखर सां तो रुगी लबड़ा हेठ कया। अल्लाह जी ज़ात पाणीअ खे जोश ॾेई मथे मोकिले छॾियो। उन न्याणी जवाब दिनो ऐ मोहम्मद सुलेमान, मामिलो त मुझो ऐं मुझे रब जे दरमियान जो आ, पर जे पुछी तो त बुधाया थी जॾहिं खां मां समझदार थी हां, कोशिश कंदी हां हर वक्त थे महबूब मोहम्मद करीम ते दुरूद पई पढ़ंदी हां। छा कंदी हां?
जवाब दे छा कंदी हां दुरूद पई पढ़ंदी हां पांजे न्याणन के पांजे बचड़न के रात जो 2-3 मिनट कढी करे मुझे करीम मुस्तफा जे दुरूद जो बरकतू बुधाइंदा कयो खुदा जो कसम खणी तो बुधाया मुझे हुजूर जा आशिको जदे न घर में औरतू न्याणियों हुजूर जे दुरूद जा विरद कंदियूं हन हुजूर ते दुरूद पढ़जे दियो खबर रहमत जी बरसात वसंदी या कान वसंदी पांजे न्याणन के खुश रखण जे ला आईफोन ब वठी दीदा हो न एतराज ना है मुखे ता न वठी दियो ता जो मामला भले वठी दियो लेकिन गौर सा बुधो पांजे न्याणन के पांजे पुटड़न के दुनिया जो भले सहूलतू दियो लेकिन उनन के इन शय ते बावर करायो त मुजी अम्मा ओ मुजा बचड़ा जे कदे न बिन्ही जहानन जी कमाई चाही तो एकड़ो ही दर्रा ओ मदीने वाले मीर अम्मा आमिना जे लाल जो दर्रा ओ अम्मा उन मुझे हुजूर ते दुरूद पढ़ंदी कर जेको दुरूद पढ़ंदो आ मुझो रब उन के हिते भी बरकत वारो कंदो आ तो हुते भी बरकत वारो करे छड़ी अर्ज पे कयम गाल रहजी न वने मदीने जे मीर जी हदीस बयान पे कयम इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो अमीर उहुआ जेके अल्लाह जिक्र वारी दिल नसीब फरमाई बियो अमीर मुझे मदीने जे साईं फरमायो ओहोवा जेके मुझे करीम रब शुक्र करण वारी जुबान अता फरमाइया बकम कर बस सिर्फ ये बकम कर रोजो पांजी जगह ते फर्जा नमाज पांजी जगह ते फर्जा हज पांजी जगह ते जदे फर्ज ते तदे फर्ज सोने लतीफ न भिट ते वेही चयो रोजा नमाज चंगू कम पर अन्या की जवाब दे पर अन्या की बियो फहम जैसा पसण थे पिरिय जो ओहो बियो फहम कहड़ो आ जो हिकड़ो सबुरा बियो शुक्र हिकड़ो सबुरा ऐं बियो शुक्र मुश्किल अचाई सब्र कर मुश्किल अचाई सब्र कर मुला जे पोया तावीज़न जे ला वणो बंद कर मुश्किल अचाई सब्र कर दुख अचाई सब्र कर मां कुरान पढ़ण तो चाहे मां अल्लाह जो कुरान पढ़ण तो चाहे बुधाया मां कुरान पढ़ी बुद्धो अल्लाह जो कुरान बुद्धो मीलादे मुस्तफा जे मकसद के समझो मुझे यारो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम वयफू अन कसीर सुभान अल्लाह चो अल्लाह जो कुरान सच्चो आ चो अल्लाह जो कुरान सच्चो आ मुझे सोने करीम रब फरमायो ऐ मुझा बना जेकी तोखे तकलीफूं इंदियूं हन जेकी तोखे मुश्किलातूं इंदियूं हन जेके तोखे मुसीबतूं इंदियूं हन तुझो अल्लाह तो सा जुल्म न कंदो आ इहो सब कुछ तुझे पांजे हथन जी कमाई आ सुभान अल्लाह अल्लाह जे कुरान करीम बुधायो तो मुश्किल में चवे परेशानी में चवे अल्लाह कुरान में चवे तो या तुझे हथन जी कमाई आ पर अग्या मुझो रब तो चवे मां अल्लाह जे कुरान दे गौर कर वयाफू अन कसीर तो तक घणो पांजो अच्छो मुंह करे छड्यो आ तो त दफ्तर मिड़ई कारा करे छड्या घणा मां रब धोई छड्या रुगी थोरड़ी सजा थो ॾेई रुगी थोरड़ी जागल है रुगी थोरड़ी सजा थो ॾेई कयो पाण थई पर तुझे रब तुझो कयल वयाफू अन कसीर घणो कुछ मु तोखे माफ करे छड्यो आ जे न मां अल्लाह तुझे कमन जी किरदार जी पकड़ कया त तोखे ज़माने में न जीण जो हक हुजे न हलण जो
लेकिन मुझा दोस्त अजीज मुझे मदीने जे मीर जा दीवानो मुश्किल घड़ी अचे सब्र सा गुजार जा यकीन जान जा त मुझे अमलन जी शामता मुसल्लो बिछाए जा वुजू करे करीम रब जे दरबार में पेशानी झुकाए जा हलते घुमते फिरंदे हिकड़ो ही जुमलो जुबान ते रख जा ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब जे कदे मुझे गुनाहन जी मुखे सजा मिली रही आ मुझा अल्लाह साईं मां कमजोर हां मुझा करीम रब मुमे ताकत काने का मिठड़े महबूब जे सदके मुखे माफी अता फरमा पर जे कदे मुते जमीनी आसमानी का आजमाइशा ओ मुझा करीम रब मुखे आजमान मुमे आजमान जी हिम्मत काने का मां डाढो कमजोर हां ओ मुझा सोना करीम रब तुझे दरबार में वास्तो तुझे मिठड़े महबूब मदीने जे मीर जो पांजे मुस्तफा करीम जे सदके मुझा मौला मुझे मुश्किल के आसान करे छड़े पो जेतरो टाइम इहा न तो वट मुश्किल रहंदी ओहा घड़ी घड़ी तुझे ला दर्जात जी बुलंदी रहंदी मुझा सोना पर जे कदे भूलजी पे जे कदे भूलजी पे दे खबर अदाकार जो फलाणो जेको साईं आ न मोल तावीज थई उंदे जा यो चंदो न बाबा उंदे जा किथे 3 डी लेट था कन फलाणो साईं थई हण खण खुदा पनाह में रखे हण खण खादा खिलो भले पर हसे मां दस्या वथो अगर पांजे ईंदड़ नस्ल के बचाइण चाहो था तहीं रखा सुजाग थियो ए हुजूर जो मिलाद ए दुश्मना ने इस्लाम छो प्यारड़ियो कन न कयो मिलाद किथे कोने सहाबा को न कयो हिय कुनन के चरण के कुरान या त नसीब को न हो या पढ़ियो को न हो या जानी वाणी कन प्या छो ए मिलाद करण छडे देन एकड़ो नस्ल बियो नस्ल ट्रियो नस्ल हुजूर जो गालियो केर पहुंचाइंदो आमद जो गालियो केर कंदो वरी को न काणे कादियानी वांगरो वरी को ट्रियो सिर उठाइंदो उनन के कहड़ी खबरात अल्लाह कुरान जी हिफाजत जो जिम्मो भी खयो आ त मुस्तफा जे अजमत के बुलंद जो जिम्मो भी खणी छडियो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सरकार जी आमद दिलदार जी आमद ताहा जी आमद नौजवान मुंह में इतनी हिम्मत कोने साईं नौजवान अल्लाह उनके जवानी सलामत बख्शे दे मुझो हाल ही हो जो तमा यादो आ अने गाल याद आई मुहदीस पूरी बयान करे छडी गाल याद आई मुश्किल इंदी जो तो अन्या भी कुरान पढ़ा रब खुद थो चवे त मां आजमाइंदो हां कुरान पढ़ा गालायो मुखे फर्स्ट क्लास मौलूद पढ़न अचन था शेरो शायरी करण अचे थी अल्हम्दुलिल्लाह खबर आ तवा के तही राजपर के अल्लाह ऑल राउंडर बनायो अल्हम्दुलिल्लाह लेकिन दिल चाहे थी त रब जो सुनो कुरान तवा के बुधाया तो सुभाणे मुजा दोस्तो कह के तवा कंद मथे खणी चई सगो तो गाल बुध जे कदे ब शेर पढ़ंदो आ तो कुरान त गंज तिलावत रब जो कंदो आ न मुझे बेनियाज रब पांजे सुने कुरान करीम में फरमायो वलन बुलवन्नकुम जरूर जरूर तमा के आजमाइंदुस तमाम दोस्त के कोन आजमाइंदा हो यार सच त बुधा एतरे हद ते निकाह थियण का पो मुर्स पियो ज़ाल के आजमाइंदो ज़ाल पई मुर्स हालांकि खबर आ त कम लही पेच पको थी वियो ड्रेग खत्म थी वई हो हुन जो पर पो वक्तन वक्तन केडी मल ज़ाल पई मुर्स के आजमाइंदी तुजी घाटी सरे हदिसी छडे में तुजी घाटी सरे हदिसी छडे में मुके जरूरत थोड़े बड़े डिठ में पे त दिसा तो मुंह जो चवण केतरो तो वठे केडी मल री हजरत साहब मुर्स साहब पाण चवंदो मुके खबर हुई तुजी पर दिल चयो त आजमाया तोखे आजमाइण जो हक आ त मुझे रब के भी आजमाइण जो हक आ सुभान अल्लाह आजमाइंदो केरा चो जेको दींदो आ जवाब दियो जेको दींदो आ आजमाइंदो ओहो आ मुर्स ज़ाल के प्यार दींदो आ मुर्स ज़ाल के खर्च दींदो आ मुर्स ज़ाल के इज्जत दींदो आ मुर्स ज़ाल के मुजा दोस्त हर जहान का भलो घर ठहरा दींदो आ ओहो चोंदो आ त मु आजमायो मई तो दिसा त हेतरो कुछ दिनो त मां जवाब में छा तो मिले ज़ाल ओहा आजमाइंदी आ जेका मुर्स के लेखींद न आजमाइंदी छाजे ला जवाब दियो जेको मुर्स घर दे निहारींदो कोन
आजमाइंदो छाजिला अग्या मिलंदो अची थो घर जो मोतबर आजमाइंदो ओहो वा जेको दींदो आ दे खबर मुझे रब तो के छा छा न दिनो जवाब दे मुखे सूरह रहमान में निहार फबे अय्य आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान मुझे सोने करीम रब केतरा भेरा कुरान करीम जे सूरह रहमान में बार बार फरमायो मां अल्लाह जे केड़न नेमतन जो इनकार करे केड़न नेमतन जो इनकार कदे ओ अल्लाह तो फरमाए वलनबलुवन्नकुम जरूर जरूर तमा के आजमाइंदुस की आजमाइंदुस बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़सिन मिनल अम्वाल वल अनफुस वस्समरात कदे शयूं दई वरी खसे कदे ढव दई कदे बुखूं दई कदे बाग भला करे कदे बाग सुकाए कदे कारोबार अणखुट दई कदे कारोबार पोइते करे कदे सोना सोना बचड़ा दई कदे माजूर बचड़ा दई करे मां अल्लाह तोखे जरूर आजमाइंदुस पर ऐ मुझा बाना जे कदे तो मां अल्लाह जे उन रज़ा जे मथा राजी रही करे सब्र कयो त पो मां अल्लाह जो जवाब बुधी छदे वबशिर साबिरीन सुभान अल्लाह खुशखबरी बि उन्हनि जे लाइ जन मुश्किल घड़ीअ ते जवाब दो मुश्किल घड़ीअ ते सब्र कयो तो मुझे मदीने जे मीर जी हदीस मुकम्मल करे मां मौजू ते मोटा मुझे करीम मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अमीर ओहोवा जेको मुश्किल में चो सब्र करे अमीर ओहोवा जेको मुश्किल में सब्र करे आवाज सजी जमायत तडो अचे तमाक ते अला अमीर ओहोवा जेको मुश्किल में सब्र करे बियो अमीर ओहोवा जेको अल्लाह जे नेमतुन ते शुक्र करे बियो अमीर केरा जवाब दियो केरा अल्लाह जी नेमतुन ते शुक्र करण वारो हाने अल्लाह जू नेमतों कहिड़ियूं हन दिल चवे थी इतां खां मां मीलाद खे खणा राजी हो या उन खां पहिरीं थोड़ो थी वने सुभान आई मुझा दोस्त दिल चवे थी ता मीलाद के खणा लेकिन हे चई पोथो खणा मीलाद करा तुझो भाग भलो आहे मीलाद करण वारा तुझो भाग भलो आहे खुश खूब थियण वारा खुश खूब थियण वारा तुझो भाग भलो आहे मीलाद करण वारा तुझो भाग भलो आहे मीलाद करण वारा तुझो भाग भलो आहे पंहिंजा सहन सजाया थई झंडा भी लगाया थई पंहिंजा सहन सजाया थई पंहिंजा सहन सजाया थई झंडा भी लगाया थई गुलड़न जे छटण वारा तुझो भाग भलो आहे गुलड़न जे छटण वारा लख लख मुबारक थई मीलाद करण वारा मीलाद करण वारा लख लख मुबारक थई गुलड़न जे छटण वारा लख लख मुबारक थई पढ़ो दिल सा दुरूद सलाम रखो अखिड़न ते मिठड़ो नाम शहबाज इए ना
पढ़ो दिल सा दुरूद ओ सलाम, पढ़ो दिल सा दुरूद ओ सलाम, रखो अखिड़न ते मिठड़ो नाम, सुनो नाम चुमण वारा लख लख मुबारक थई। नंढड़े जो नालो छा आहे? माशाअल्लाह माशाअल्लाह, इबादत जी सूह। मिठड़ो नाम लबन ते रखण वारा लख लख मुबारक थई, मीलाद करण वारा लख लख मुबारक थई, खुशबू थियण वारा लख लख मुबारक थई। मुझा आका हन आया रब दुनिया के रंग लाया, मुझा मोहब मिठा आया, मुझा मोहब मिठा आया, दुनिया के रंग लाया, इहो अकीदो रखण वारा लख लख मुबारक थई, इहो अकीदो रखण वारा लख लख मुबारक थई। फैज़ चूणे जा शान प्योगा सारो साल मिलाद मल्हा, फैज़ चूणे जा शान प्योगा सारो साल मिलाद मल्हा, नातुन जे लिखण वारा लख लख मुबारक थई, कुरान बुधण वारा लख लख मुबारक थई, आका जो फरमान बुधण वारा लख लख मुबारक थई। मुझे सुन करीम रब जा दीवान बानड़ो, अल्लाह जे ज़ात बाबरकात, महबूब सा प्यार करण वारन जी निशानी कुरान में बुधाइया, ऐं मुझो महबूब जन सा प्यार थो करे, जो उनन जी गाल बि रब कुरान में बुधाइया। इजाजत दियो तो कुरान पढ़ा। जॾहिं न दिल चए वरुगी चीच मथे खणो, जो सजण साईं जा मलंग मस्त कुरान पढ़ते हेॾां कुरान जी लोली शुरू थी वेंदी। अल्लाह जे ज़ात बाबरकात जा बानो पहिरीं गौर कयो, अल्लाह मुझे महबूब जे ला चूंड कईया, रूए ज़मीन मां सरज़मीन अरब अल्लाह चूंडियो, सरजमीन अरब मां चो त अरब जी सरजमीन वडिया, सरजमीन अरब मां हुजाज चूंडियो, हुजाज मां करीम रब मक्को चूंडियो, मक्के मां वरी काबतुल्लाह जो पासो हजरत अब्दुल मुतल्लब जो रब घर चूंडियो। महबूब जे आमद ला, महबूब जे आमद ला, ॾिस त मुझे करीम रब छा छा न चूंडियो आ। हबीब जे आमद ला अल्लाह जे ज़ात बाबरकात, मुझो महबूब मुस्तफ़ा पान मस्जिद नबवी में मिंबर रसूल ते वेही करे मुझे करीम मुस्तफ़ा ऐलान कयो, मां मुस्तफ़ा जे आमद जे ला अल्लाह जे ज़ात बाबरकात बेहतर खां बेहतर चूंडियो। मुझे हुजूर फरमायो, मां मुस्तफ़ा जे ला अल्लाह मुझी अमड़ आमिना ऐं मुझे बाबा अब्दुल्लाह के चूंडियो। मुझे बाबा जे ला अल्लाह मुझे डाडे अब्दुल मुतल्लब के चूंडियो। डाडे अब्दुल मुतल्लब जे ला अल्लाह बनु हाशिम कबीले के चूंडियो। बनी हाशिम कबीले के अल्लाह वरी बनु कुरैश मा चूंडियो। बनु कुरैश के अल्लाह बनु किनाना मा चूंडियो। बनु किनाना के अल्लाह सुने इस्माइल मा चूंडियो। सुने इस्माइल के अल्लाह सुने इब्राहिम जे औलाद मा चूंडियो। सुभान अल्लाह। मुझो बेनियाज रब तो फरमाए मुझा बना मां पांजे महबूब ला चूंड कईया।
मां पांजे महबूब जेला चूंड कया मां तोखां तो पुछां जै अल्लाह महबूब जेला नस्ल दर नस्ल चूंड कया खुदा जो वास्तो थई रुगी ईमान के आडो रखी करे बुधा मुझे करीम मुस्तफा फरमायो हसब में मुखे रब आला कयो नसब में मुखे रब आला कयो कबीले में मुखे रब आला कयो सिस्टम में निजाम में रब मुखे आला कयो मां तोखां तो जन के चूंडियो खुदा ताला अम्मा आमिना के चूंडियो अल्लाह ताला हजरत अब्दुल्ला के चूंडियो अल्लाह ताला जे कदे न 14 सदी जो मथे फिरो मुल्ला चवे त ओहे जन्नत में वीदा या न वीदा एड़े बेवकूफ जी गाल न बुधो जवाब न दियो उनके खबर ही काने का त मुझे मुस्तफा जेला रब कायनात जे जर्रे जर्रे मा चूंड फरमाई सुभान अल्लाह अल्लाह ताला सजी कायनात के पैदा फरमायो सजी कायनात मा लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम सजी कायनात मा अल्लाह इंसानन के चूंडियो इंसानन मा अल्लाह अंबिया के चूंडियो अंबिया मा अल्लाह वरी 313 रसूलन के चूंडियो वरी 313 रसूलन मा 5 खास चूंडिया वरी उनन 5 मा मुझे करीम रब अम्मा आमिना जे लाल के चूंडियो गाल रुगी एतरी न थी हले अन्या थोड़ो मथे हल मुझा दोस्त अजीज मुझे करीम रब महबूब जी त चूंड कई जेको महबूब खे दिनो दिस त उन जी चूंड कई या कान कई मुझे करीम रब तौरेत भी करीम रब जे तरफा ज़बूर भी अल्लाह जे तरफा इंजील भी अल्लाह जे तरफा कुरान भी अल्लाह जे तरफा ऐ मुसलमान तोखे पैदा कदड़ रब जो कसम जवाब दे तौरेत भी हक्का ज़बूर भी हक्का इंजील भी हक्का पर जो कुरान जे मिसल कोई ना है तौरेत भी हक्का ज़बूर भी हक्का इंजील भी हक्का पर कुरान जे मिसल कोई ना गे छो अल्लाह जी जात न महबूब जो मट पैदा कयो न महबूब खे दिनल कलाम जो मट पैदा कयो आए हाय मुझे मुस्तफा जी जात के रब कुरान ओहो दिनो एकड़ी गाल करण तो चाहा हजरत मूसा कलीमुल्लाह के अल्लाह जी जात जने कोहे तूर ते घुरायो अल्लाह ताला उनके जेको पट्टियों अता फरमायो उनन में जेकी कुछ लिखल होयो हजरत मूसा कलीमुल्लाह पांजे कौम के पढ़ी बुधायो उनन में छा लिखल होयो एकड़ी एड़ी कौम पैदा कंदुस जेके रात जो गुनाह कंदा सजी रात गुनाहन में भरल होंदा नीह जो गुनाहन का आजाद थी वीदा वरी नीह जो गुनाह कंदा वरी रात जो आजाद थी वींदा एकड़ी एड़ी कौम पैदा कंदुस जेका केडा गुनाह कंदी वरी लुड़क बलाड़ी दी मां रब गुनाह माफ करे छडींदो मान एकड़ी एड़ी कौम पैदा कंदुस जेका दुनिया में पछाड़ीअ में ईंदी महशर में अगियाड़ीअ में हलंदी एकड़ी एड़ी कौम पैदा कंदुस जेका ईंदी पछाड़ीअ में जन्नत में सभनी खां अगियाड़ीअ में हदीस तवीला हजरत मूसा अलैहिस्सलाम जे कौम चयो ऐ अल्लाह जा नबी अल्लाह का घुरतया कौम असामा पैदा करे हजरत मूसा चयो मौला ई जेके रात जो गुनहगार सुबह जो नेकोकार इहे मुखे दे रब चयो ना ना इहे मुझे यार जा मेहमान ने मौला रात जो गुनाह कंदा तवज्जो मौला रात जो गुनाह कंदा रब चयो हा सुबह जो पाक थींदा रब चयो हा मौला किए थींदा मुझे करीम रब फरमायो जेके ॾिसंदा मुर्की चवंदा अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू उन जे मथा सलामती कंदा मां रब उनन जे मथा सलामती करे छड़ी कावड़ियल हां से सलाम छो कया से मुखे टियो ॾींहुं सलाम कयो है अफशु सलाम बैनकुम मुझे मुस्तफा करीम फरमा सलाम के आम कयो सलाम के अन्या अन्या एकड़ो जुमलो बुध मुझे मदीने जे मीर जे दरबार में हुजूर जे दरवाजे ते मुझा दोस्त टूटिया हजरत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जी के जी हुजूर जे दीवाने हजरत
नालो वट मुझे मुस्तफा जे सहाबी जो हजरत अनस सोने जी डूटिया मदीने जे मीर जे दरबार में हजरत अनस सही फरमाए तो अचानक डिठम एकड़ो जवान अची रहो वा जेको कपड़ा सफा मेरड़ा दाढ़ी जा 3-4 वार लाहिते वुजू करे आयो आ उता दाढ़ी जा पानी जा टिपका प्या करन जुतड़ी के बगल में खयो थो अचे हजरत अनस सही फरमाए तो गौर सा डिठम केर अची रहो आ अञा हु परे होयो मदीने जे मीर सद कयो अनस जी मुझा आका इहो जेको जन्नती जवान अची रहो आ इनखे न रोक जा हुजूर अंदर वेठा हुजूर जवाब दे हुजूर अंदर वेठा हजरत अनस सही फरमाए तो ओहो आयो कुंड में भी डिठुम महबूबन सा चातो करे बगल मां जुतड़ी कढे जुतड़ी पासे में रखी करे हबीबन जी कदम बोसी करे नढड़े नढड़े आवाज में महबूबन सा गाल्हाईंदो रहो मुझा मुस्तफा मुरकदा रहा मुरकदे मुरकदे दुआऊं वठी वापस वयो बियो ॾींहुं भी इए गुजरियो टियों ॾींहुं भी इए गुजरियो हजरत अनस फरमाए तो 3 दफा मूं पंहिंजे कनन सा महबूबन जी दिनल बिशारत बुधी दिल में ख्याल कयो सुबाणे नखे गोलिया वनी मेहमान थिया ॾिसां त ही अमल कहिड़ो थो करे महबूबन खां ड्यूटी पूरी थी वनी उन गुलाम ते पहुतस मेहमान थियण थो चाहियां मुझे अखिन ते सजी रात हजरत अनस चवे थो निहारियो में जीअं तहज्जुद ते मां थियुस इए तहज्जुद ते उहो थियो उन अध कलाक पढ़ियो मां 1.5 कलाक पढ़ियो नमाज जीअं मां पियो पढ़ा इए पियो नमाज पढ़े ओ कासाई दिके ते कम कंदो हुयो जो कुंड में भी ही दिसा पाजे कम पियो करे रोजी पियो करे एकड़ी रात दिठम कुछ नजर ना आयो बी रात दिठम कुछ नजर ना आयो जदे 3 रात दिठम कुछ नजर ना आयो सुबह जो हलण लगो बाह में हथ विजी चयो मास त खुदा जो वास्तो थे ए 3 रातियों मां कुछ दिसण जेला आयुस मगर मुखे नजर कुछ ना आयो वास्तो थे अल्लाह जी जात जो इहा गाल त बुधा ओहो केड़ो तुजो अमला जेको अल्लाह के एडो बणी वयो आ मदीने जे महबूब के बणी वयो आ जो मदीने जो साईं तू अची त हुजूर फरमाए जन्नती अची रहो सुभान अल्लाह निहारे चवे थो ऐ अनस मामलो त मुझे ऐ मुझे रब जे दरमियान जो हुयो पर जे अगर पुछी तो त बुधाई थो बियो कोई खास अमल कोने मां घरों निकरंदो जेको भी मुझे सामो दिसंदो हाँ दिल जो दिल में चवंदो हाँ मुझा मौला इन जो खैर कजा दीन के समझो खुदा जो वास्तो तब दीन के समझो दीन नालोई अद्दीन नसीहत दीन नालोई भलाई जो आ दीन नालोई खैर ख्वाही जो आ खैरुन्नास मन यनफउन्नास मदीने जे साईं फरमायो मानन मा भलो ओ जेको बे के नफो दे पांजे पेट ला त जानवर केजरा सोच पांजे ला पांजे बच्चन जेला जानवर के फिक्र होंदो आ पांजे बच्चन जो जे तोखे मुखे भी फिक्र पांजे बच्चन जो होजे नाराज न थी जो मिसाल तो दिया त पो असा में जानवरन में पर पांजी गाल कया त पो मुंह में जानवर में केड़ो फर्क आ जानवर के भी पेट जो मुजा दोस्त अजीज फिक्र आ उनके पांजे बच्चन जो फिक्र आ ड्रोड़े तो ड्रुके तो बच्चन ला कया पांजे ला कया जेकन ए इंसान तू भी इए करी त पो तो में जानवर में फर्क त ना है ओडा करोड़े जानवर रब चवे तो मां मुजा अल्लाह रब चवे तो मुजा बाना ई जानवर केदा भी सुहना होजन पर ए इंसान तुजे पैर जे मट जे बराबर भी न था थी सकन ए इंसान मा तो के जानवर जो गुलाम न बनायो आ ए रूए जमीन मा रब तुजी बनाए छदिया तो के रुगी मा रब पांजे याद ला बनायो तू मुझो थी वञ सजी मखलूक मां रब तुंहिंजी करे छॾींदुसि जेकॾहिं न चाहियो था सस्ती ऐं सवली जन्नत त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जा फरमान ॿुधो हुज़ूर जे सहाबा जो तरीक़ो ॿुधो उन ते अमल कयो इंशा अल्लाह ताला सवली ऐं सस्ती जन्नत मिली वेंदी छॾे ॾे दुश्मनियूं छॾे ॾे बुग़्ज़ छॾे ॾे अदावतूं छॾे ॾे 4 ॾींहं ज़िंदगी मिली थई इहे 4 ॾींहं झेड़न में न गुज़ार इहे 4 ॾींहं दुश्मनीअ में न गुज़ार इजाज़त ॾियो त मां रब जो क़ुरान पढ़ां इजाज़त ॾियो त मां रब जो क़ुरान अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। सुभान अल्लाह।
इहो कहीं बुधायो चो मदीने जे मीर बुधायो जवाब दे कहीं बुधायो चो मीलाद वारे मुस्तफा बुधायो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त मुजो सुनो करीम रब तो फरमाए अंदर मां बुग़्ज़ कढो अंदर मां कीना कढो अंदर मां हसद कढो अंदर मां साड़ कढो अंदर मां पलीती कढो अंदर मां दुश्मनी कढो छा कयो मुजो सुनो रब तो फरमाए अल्लाह अल्लाह मुजो रब सुनो तो फरमाए बेखे मुआफ कयो कुरान छा तो चवे बेखे जवाब जो बेखे मुआफ कंहिंखे कबो आ जंहिंजे हिसाब हूंदो आ या जंहिंजो हिसाब हूंदो आ एतरा चरिया त नाहियो मना बस मां कुरान पढ़ण बंद तव्हांखे समझ में नथो अचे न मां मौलूद तो पढ़ा ठीक है मज़हर अली वेठो आ मंसूर भट्टी वेठो जे बी नात पढ़ तो एड़ी चुंडी हणंदो जो मूंखे वरी 8 ॾींहं सूर थींदो त असां खे नात पढ़णी आहे असां जो हक न खा मौलवी पंहिंजो कम कर ऐं मां कोशिश कयां तो मां पंहिंजो कम कयां इन करे मां नात नथो पढ़ा मूंखे जवाब जो मुआफ कंहिंखे कबो आहे जंहिंजे हक रहियल हूंदो आहे जेको ॾोही हूंदो आहे उन खे मुआफ कबो आहे जंहिंजो माण्हू पाण ॾोही हूंदो आहे उन खां मुआफ़ी वठिबी आहे अल्लाह चए थो मुआफ कयो यानी जेको न तुंहिंजो ॾोही आहे रब चवे थो इहो न ॾिस त मुंहिंजो ॾोहो वॾो कयो अथई या नंढो तोखां माफ़ी वठण आयो आहे या न आयो आहे रब चवे थो जेकॾहिं न आहे मुंहिंजा बाना जेकॾहिं न तो इहो सोचो त मुंहिंजे रब मूंखे बिना हिसाब जे अलाए छा छा माफ़ करे छॾियो आहे जे मूं हीअ ग़लती हिन खे मुआफ़ कई त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे मता राणो इन में राज़ी थी पवे मता मुझो राणो इन में राज़ी थी पवे अल्लाह जे महबूब फरमाए त रब जो कुरान इहो दर्स तो दे तो बे खे मुआफ़ करण वारा ओ बे खे मुआफ़ करण वारा वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन जेको मुझो अल्लाह आ न वो प्यार कंदो आ कैसां जो बे सां भलाई करण वारे सां प्यार कंदो आ तो पाड़े वारे के गलती मुआफ़ कई रब चवे तो उन के मुआफ़ कई मां तुझा दफ्तर धोई मां रब तो सां प्यार जो ऐलान करे छड़ियो दे खबर सौदो सस्तो आ महांगो जवाब सौदो सस्तो आ महांगो सस्तो आ कंदासी मुझा मुसलमान भा कुरान के समझो दीन के समझो मुझे करीम मुस्तफा जे फरमान के समझो जी मुझा सोना अल्लाह के केर वणदो आ हुजूर जो हो सहाबी जेके 3 दफा जन्नत जी बिशारत मिली कम केड़ो कंदो जल्दी बुधा कम 40 ॾींहं चिले ते वेहो जा जवाब दियो कंद बिस्तरा खणी वेचारे पंहिंजे कुल्हनि ते ज़ख्म कया हा छा हरगिज़ न कंदो छा हुयो घरों निकरंदो हो जेको नज़र अचे मुंहिंजा मौला इन जो ख़ैर कजा मुंहिंजा मौला इन जो ख़ैर कजा इरहम मन फिल अर्द यरहमुक मन फिस समा सुभान अल्लाह मदीने जे साईं फरमायो तू ज़मीन वारे ते रहम कर ॾिस त आसमान वारो कीअं तो तुंहिंजे मथां रहमत जा ककर छटे छॾे बेशक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो अन्नबिय हाजी बरकत गौर कर जेको मौजू बुधायो हुई अन्नबिय औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम अल्लाह जे ज़ात कुरान करीम में बयान फरमायो त जेके ईमान वारा हन केर जेके जवाब दियो जेके ईमान वारा हन मां रब्बुल आलमीन थी करे तव्हां खे ॿुधायां थो उन्हनि जी निशानी इहा उहे पंहिंजे जान खां वधीक मुझे मुस्तफा सां प्यार कंदा हने वरी ॿियो दफ़ो तर्जुमो कयां अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो मोमिन उहे हन
मां अल्लाह जा महबूब बाना उहे हन जन्नत मां रब उनन ला सिंगारिया जन्नत उनन जो इंतजार करे रहिया जेके पांजे जान खां वधीक मुझे महबूब मुस्तफा सा प्यार कंदा ने अल्लाह साईं ओ मुझा करीम रब छा थो बुधाइण चाही रब जे तो बुधाइण तो चाहियां तोखे त तुझे इबादत जी मुखे परवाह ना है तुझे रोज़न ज़कातुन जी मुखे परवाह ना है तुझे हजन जी मुखे परवाह ना है तुझे उम्रन जी मुखे परवाह ना है मां अल्लाह जदहि भी आज़माई दुहा नमाज जे ज़रिए न रोज़न जे ज़रिए न ज़कात जे ज़रिए न हज जे ज़रिए न खैरात जे ज़रिए न मौला की आज़माई दो गई अल्लाह चवे तो ये आज़माई दो हाँ उन बाने जे दिल में मुझे मुस्तफा जेला केतरो प्यारा रुगी एतरो न मां कुरान कंटिन्यू करन तो चाहियां रुगी एतरो न अल्लाह चवे तो मां कदे कदे ये बे आज़माइंदो हां हिकड़े पासे इबादत खे रखंदो हां इबादत मो सब खां वधीक मुखे प्यारी नमाज लगंदी आ तवज्जो इबादत में अल्लाह के सब खां वधीक प्यारी कड़ी लगंदी आ नमाज लगंदी आ रब चवे तो मां अल्लाह कदे कदे ये बे आज़माइंदो हां हिकड़े पासे नमाज खे रखंदो हां हिकड़े पासे यार जे अदा खे रखंदो हां वरी पांजे कुदरत में मलाइकन खे चवंदो हां त ॾिसो अकुल वारो भी आहे सोच वारो भी आहे अकुल हलाइंदो त नमाज जे तरफ वींदो मसालन जे तरफ वींदो फर्ज सुन्नत वाजिब खे ॾिसंदो पर जे इश्क वारी दिल हलाइंदो मुझे मुस्तफा ता सब कुछ कुर्बान करे छॾींदो बगालियूं बयान कया बगालियूं सिर्फ बयान कया चङो अचो क़ुरान करीम जे बियो सिपारो उन जो जेको पहिरो रुकू आ न केड़ो रुकू घणियूं गालियूं कोन थो करे सका वक्त महदूद आ पहिरो जो रुकू आ न कुरान जो सुभाणे खणी कुरान खोले तर्जमे सा पढ़जो उन हिकड़े रुकू में अल्लाह 12 दफा महबूब जे हिन चेहरे जो जिक्र फरमायो हिकड़े रुकू में घणन रुकुन में हिकड़े रुकू में घणा भेरा वरी चो घणा भेरा 12 भेरा लेकिन मां सिर्फ हिकड़ी जगह जो जिक्र थो कया अल्लाह ताला कुरान करीम में छा फरमायो केडी महल फरमायो ताजो ताजो अदो बरकत अली मदीने मा थी आयो ताजो ताजो थी आयो आ न तमन्ना तो सब केजी होंदी आ ना तो मु घणियों पढ़ियो पर जेका न हिते शहबाज सा गद पढ़िया हल भेणा जिथे वञा बलोच सन जन ओ जेको नंढड़ो छोकरो चश्मे सा वेठो न उन सा गद जेका तवा नात पे पढ़ी शहबाज नालो वठी उहा नात त बुधा याद थव वा केड़ी हुई जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे जरूर ज़ैनुल आबिदीन जिंदगी जे कई वफा शहबाज हलबो मदीने दे जरूर रब सुने जे कई अता चो हलबो मदीने दे जरूर जेके हलणो हो त चए न रब सुने जे कई अता हलबो मदीने दे जरूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे जरूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे
जरूर। ॾाढी ख़ुशी थी मानी पिया खाऊं तदे बरकत चयो त साईं ॾिसो न सोचूं ॾिसो जे मां त थी आयो हां महबूबन घुरायो पर ये न्याणी रहला अचण सां इन जे लाइ अलॻि भांडारो रखियो अथमि त हिन जो माल गॾु थिए त हिन न्याणीअ खे बि यार जे तरह ते सोच सुभान अल्लाह। मुंतज़िर मोमिन मिड़ई मुस्तफा जे शहर जा मुंतज़िर मोमिन मिड़ई मुस्तफा जे शहर जा जे खुलियो दर थी अता चो हल पो मदीने दे जरूर जिंदगी जे कई वफा हल पो मदीने दे जरूर। मदीने में छा कदे मस्जिदे नबविया में वेही बाअदब पढ़त से दुरूद मस्जिदे नबविया में वेही बाअदब पढ़त से दुरूद छो त बादशाह भी जितड़े गदा बादशाह भी जितड़े गदा उन मदीने दे हल बो जरूर जिंदगी जे कई वफा। गोटा हाजी मोहम्मद सालेह वारा चो मदीने दे हल बो जरूर। सर्दी गर्मी मीह थदड़ा गड्डू ककर रहमत सदा सर्दी गर्मी मीह थदड़ा गड्डू ककर रहमत सदा ऐं पसण पाते सबा हल पो मदीने दे जरूर जिंदगी जे कई वफा हल पो मदीने दे जरूर। हुस्न वारा शहर कई पर मदीने जो न मट हुस्न वारा शहर कई पर मदीने जो न मट छो त दर्द दिल जी जित दवा उन मदीने हल पो जरूर जिंदगी जे हेड़ा डिंटर में सुतल मु जबलन में भी कोना डिठा जिंदगी जे कई वफा हल पो मदीने दे जरूर। जह आशिक ठाहिया उन जो नालो वठा फेसबुक ते मयार आई त जे हेडी मेहनत कया उन जो नालड़ो त वठो। आफताब अहमद आ लगाई दिल जी सदा मौला जे दर आफताब अहमद आ लगाई दिल जी सदा मौला जे दर रब कबूले मुझी दुआ रब कबूले मुझी दुआ चुपो हल पो मदीने दे जरूर जिंदगी जे कई वफा हल पो मदीने दे जरूर। अल्लाह जे ज़ात फरमायो जेके ईमान वारा हन
जेके ईमान वारा हन उहे मुझे मुस्तफा के पंहिंजे जान खां वधीक प्यारो कंदा हन। मुझे मदीने जे मीर जा आशिको अचो त मां हुजूर जे के आशिक जो बयान कया। जंगे उहद लगी रही आ, केड़ी जंग चो जंगे उहद लगी रही आ। हुजूर जा दीवाना पहुंची वया, सुभाणे जंग जो नगारो बजणो आ। अज हुजूर जा बस सहाबी ऐ अदा बरकत हुजूर जा बस सहाबी याद कयूं। अदे कराची में केड़ो दो वेठो आ तुफैल अहमद, याद कयूं न तुफैल बाखे भी मुझे मदीने जे मीर जा बस सहाबी जेके बचपन का पान में पग मटया रहल, जेके बचपन जया रहल। एकड़े जो नालो हजरत साद बिन अबी वकासा, बे जो नालो हजरत अब्दुल्ला बिन जहशा, बई पग मटया रहल। मैदान उहद में वेठा हल, सुभाणे जंग लगण वारी आ। बई दोस्त कचहरी करे रहा हल, एक बे खां पुछन था तुझी तमन्ना छा है, तुझी तमन्ना छा है। हजरत सैद बिन चवे ऐ अब्दुल्ला बिन जहश जेका मुझी तमन्ना मां दुआ तो घुरा तू आमीन कर त मुझो रब कबूल करे छड़े। हजरत अब्दुल्ला बिन जहश भी चवे थो ऐ मुझा दोस्त वायदो कर मां भी दुआ घुरतुम तू आमीन चवदे तरब मुझी भी दुआ कबूल करे छड़े। हुजूर जा सहाबी बदोस्त बचपन जा दोस्त जो इन करे बयान तो कया जो अल्लाह कुरान में फरमायो मुझे महबूब जे मथा जेके मोमिन हन उहे जान कुर्बान करे छदीदा। हजरत साद बिन अबी वकास दुआ तो घुरे, तू असा भी दुआ घुरंदा हूं मुझे मुस्तफा जे सहाबा जी दुआ। हजरत साद बिन अबी वकास दुआ तो घुरे, ओ मुझा करीम रब, ओ मुझा करीम रब सुभाणे मैदान उहद में मुझो कहीं भाड़े काफर सा मुकाबलो न थे, जेड़ो तेड़ो बदमाश मुझे सामो न चे। काफरन जो वडे में वडो पहलवान हुजे वो मुझे सामो अचे, मां उनके सजे भी मारिया, उनके खबे भी मारिया, उनके अग्या भी मारिया, उनके पोया भी मारिया। वो जमीन ते किरी पवे ऐ मां अजमत मुस्तफा जो नारो हणी इस्लाम जो सीनो न जे सीने में ट्रुंबे विझा। कहीं दुआ घुरी चो हुजूर जे सहाबी, कहीं दुआ घुरी चो हुजूर जे सहाबी। हजरत अब्दुल्ला बिन जहश चयो आमीन, हजरत साद चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। हाने हजरत अब्दुल्ला दुआ तो घुरे, ओ मुझा करीम रब, ओ मुझा सोना करीम रब सुभाणे मैदान जंग जे अंदर जदी मल महबूब मुस्तफा जे गुलाम जे हैसियत में अब्दुल्ला बिन जहश मैदान जंग में पहुंचे, कुफारन जे विच में लड़ंदे पहुंची वना। जदे कुफारन के मारी दो उनन जे विच में पहुंची वना, पो काफर मुखे हेडहू बिती रहणल, काफर मुखे हेडहू बिने जाहणल, काफर हेडहू बिती रहणल, काफर हेडहू बिने जाहणल। एतरा हणल जो मां जमीन ते किरी पवा, मुझे जिस्म जो अंगु अंगु अलग कर ऐं वरी मुझे जिस्म जे बूटन जा हार ठाहे गिचीअ में विझल ऐं मुझे हिक हिक बूटीअ मां मुस्तफा जे अज़मत जा नारा लगन। या कह दुआ घुरी हजरत अब्दुल्ला बिन जहश। हजरत साद बिन अबी वकास चयो आमीन। दुआ बिनी जी पूरी थी वे बे ॾींहं ते जंगा जंग जो नगारो लगी वयो। हजरत साद बिन अबी वकास सुबह जे टाइम में मैदान में निकरी पयो। वाकई मक्के जो वडो में वडो पहलवान सामो अची वयो। हेडहू मारी से हेडहू मारी से हेडहू मारे जमीन ते केराए इस्लाम जो झंडो न जे सीने में पेवस्त करे अज़मत मुस्तफा जो नारो
हुई जेडी मल शाम थींदी वई अवा के तारीख आडो आ अहादीस जो ज़खीरो आडो आ जंग जो वरी निजाम तब्दील थी वयो सबब केड़ा भी हुआ कहे बे दफे हजरत अब्दुल्ला बिन जहश चो जदे हजरत अब्दुल्ला बिन जहश कुफार के जहन्नम रसीद कंदे कंदे विच में वनी पोतो काफरन उनके हेडों ओडों चेरी पासा मारे जिस्म जा अंग अंग जा टुकड़ा टुकड़ा करे हार बनाए गिची में विधो जने शाम जो टाइम थियो हजरत साद बिन अबी वक्कास फरमाए तो मां पाजे दोस्त हजरत अब्दुल्ला बिन जहश के गोलन लगो से सहाबा हेडे गोली ने हेडे चे माने एडहू कोन मिलदो मुजो यार मिलदो त काफरन जे मरकज विच में मिलदो ऐसा दछो के रुगी मिलंदो कोन पर उन विच में पहुंचंदासी उन जे जिस्म जो टुकरो टुकरो थल होंदो जिस्म जुन जे अंग अंग जी बूटी जो दुश्मनन के हार पातल होंदो ऐ हिक हिक जिस्म जे बूटी मां अजमत मुस्तफा जो नारो लगंदो होंदो हजरत साद बिन अबी वक्कास पान फरमाइन था जी जो पहुंचासी डिठोसी हजरत अब्दुल्ला बिन जहश जो वजूद बाकी न होयो टुकड़ा टुकड़ा करे जालिमन पलीतल पांजे कले जा हार बनाए छड्या होया ओए हार लाहे ही रखया होयो हिक हिक बूटी मां अजमत मुस्तफा जो नारो लगी रहो होयो ऐ मुसलमान ऐ मुजा मुसलमान भाइरो हजरत साद बिन अबी वक्कास जे अखिन में लुड़क लड़ी आया पंहिंजे दोस्त जे उन बूटी ने निहारे चवे तो ऐ मुजा दोस्त दुआ मु भी घुरी दुआ तो भी घुरी दुआ तुझी भी कबूल दुआ मुझी भी कबूल पर अज साद बिन अबी वक्कास तो ते रश्क करे रहियो आ तो अल्लाह जी ज़ात तोखे एड़ो कामयाब कयो जो मुझे ला दुआ कजा मां भी तो गुरु मुस्तफा जे नाम ता कुर्बान थी वञा यो मुझे मुस्तफा करीम जो प्यारा मुझे हुजूर जो प्यारा ही तो हुजूर जा आशिक दीवाना अचो तमा हिक बिन औरतुन जो जिक्र कया मता सोचो तरुगी हुजूर जा सहाबी दीवाना होया हुजूर जी सहाबियाणियों बे मुझे मुस्तफा करीम ता किए जान कुर्बान कंदी हुयो उहाई सागी जबल जंगे उहद में जदे हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जो दंद मुबारक शहीद कयो वयो ऐलान कया वया महबूबन जे शहादत जा ऐलान कया वया मदीने में ऐलान पोतो वहा औरत मदीने मा डुक दिया जे जो पुटड़ो भी जंग में जे जो भायड़ो भी जंग में जे जो मुर्स भी जंग में जे जो अब्बो भी जंग में चारई रिश्ता जंग में मौजूद जी मैदान उहद में पहुंचंदिया इतला मिलियो तुझो पुत्र शहीद थी वयो आ रोई चवे थी मुखे बुधायो त मुझो मुस्तफा किया अगते वध्या चयो तुझो भा शहीद थी वयो आ रोई चवे थी बुधायो त मुझो महबूब किया अगते वधी चयो तुझो मुर्स शहीद थी वयो रोई चवे थी बुधायो त मुझो महबूब किया अगते वधी खबर पई त तुझो भा चारई रिश्ता शहीद थी वया किरास कसी वई कंदी वई वनी उन जगह ते बीठी जिथे मुझो महबूब मौजूद हुयो हुजूर जे चेहरे दे निहारे चवे थी मौला तुझो शुक्र जो मुझो मुस्तफा सलामता मुझे करीम मुस्तफा जा आशिको एड़ियों दीवानियों मस्तानियों जनके औलाद जी परवाह न हुई भा जो रिश्तो वियो पी जो रिश्तो वियो पुट जो रिश्तो वियो मुर्स जो रिश्तो वियो उनन जो फिक्र न हाणे थी चवे आका मुहजन जी पारत थई आका मुझन जी पारत थई मुझे करीम मुस्तफा फरमायो मुझो करीम रब इनन के त दुखियो कोन कंदो पर न जे ईंदड़ नस्ल के रब दुखियो कोन कंदो जी मुझा दोस्त अजीज मुझे महबूब मदीने जे मीर जा आशिको अजा हिकड़ी औरत जो जिक्र कया जेका वडी शाइरा अरब में वडी शाइरा थी गुजरिया जे जो नालो हुयो खंजा छा नालो हुयो खंजा उन औरत जो नालो आ अञा मुसलमान कान थिया अञा मुसलमान कान थिया उन जो भा रजा इलाही सा गुजारे वयो उन एड़ा मरसिया लिखया उन एड़ी शायरी कई उन एड़ा शायर दर्द वारा लिखया जो पढ़ंदी पांजे भाव जे लागी हलंदे रोडन ते राज रोईंदी हुई
मगर अल्लाह जो प्यार हुजूर जो दीदार जदे ईमान जी दौलत अल्लाह उनके नसीब फरमाए हुजूर ते कलमो पढ़ी मुसलमान थिया अल्लाह उनके औलाद दिनो हिकड़ी जंग में उन जा 4 पुट शहीद थी वया जे वक्त में मैयत अची वया जनाजा अची वया दुआऊं थी वयूं जनाजा पढ़जी वया दुनिया चयो त खबर ना है त खंजा हाने दुनिया के खिलण दीदी या कान दीदी जंजा 4 पुट शहीद थी वया 5 ॾींहं गुजरी वया 8 ॾींहं गुजरी वया खंजा जो आवाज कोन आयो कहीं सोने शायर वनी दरड़ो खड़कायो खंजा जेरी हैया मरी वई है चवे थी जेरी हां बुधो तुझा 4 पुट शहीद थी वया चेती सच तो बुधो चवे थोड़े खबर पो तो को शायर कोन ठायो चवे थी अग में जाहिल हुयस हाने हिकड़ो ही आदत इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन चवे थी अगु में शायर है न करे पेठा हम जो जाहिल हुयस महबूब जो दीदार न थो ए अंतरियूं अखियूं खुलियलू न हुयूं जह ॾींहं खां मुस्तफा जो दीदार थियो मुझे अंदर जी दुनिया रब तब्दील करे छॾी जी मुझा मिठड़ा औलाद मिठो है या ना है जवाब दे मिठो दौलत मिठी रुपयो रुपयो मिठो ई जेके खर्च था कन चरिया कोनन के ये दौलत खड खोटरे कोन खणीदा हन खून पसीने जी कमाई खर्च कंदा हन लेकिन रब जो कुरान जो जेतिरियूं आयतूं चओ मां पढ़ी बुधाया रब चवे तो जे कोन दिल सा मुझे राह में खर्च कंदो मां उनके खर्च करण में एड़ो लुत्फ दींदो जो उनके खर्च करण में ही मजो ईंदो उनके खर्च करण में ही मजो इंदो मां अल्लाह जो कुरान चो टाइम ला केतरो थियो 11:30 बजे बस करो अध कलाक 2 मिनट बचा हन बाकी बस मां तर्जुमो आयत जो कया छो तो मज़हर के विहारियो था मज़हर के विहारियो थो एडा हन पासे मंसूर भट्टी डाढो दुखियो माणो जडे न फोन ते ता कयोस ऐ चवे त अदा तुजो आवाज समझ में कोन थो जे पक्का समझी वंजो मुझा दोस्तों अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो लक़द जाअकुम आए है रसूलुम मिन अनफुसिकुम बेशक आयो तवा दा मुझो सुनो महबूब रसूल तवा मां तवा दे मोकलियुम लेकिन अगिया त निहार अजीजुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम ऐ मुसलमान बस यार हिकड़ी मुझी गाल बुध मुझे करीम रब जे जात बा बरकात फरमायो मुझो महबूब मुस्तफा पांजे उम्मत जे ला हरीसा पांजे उम्मत जे मथा थोड़ी तकलीफ भी बर्दाश्त गालायो तो मांगो कुरान मा जुमलो दिया मुझो मुस्तफा उम्मत जी तकलीफ बर्दाश्त जवाब दियो उम्मत जी तकलीफ बर्दाश्त न कंदो अल्लाह जो कुरान करीम तो बुधाए उम्मत के तकलीफ इंदी मुझो महबूब बर्दाश्त न कंदो खुदा जे वास्ते मुडे निहारे जवाब दे नौजवान उम्मती के गोठ मोहम्मद सालिह जे अंदर कंडो लगे मुझे महबूब मुस्तफा के गुंबज़े खजरा में तकलीफ पहुंचदी या कान पहुंचदी जवाब दे हुजूर जे जात ला अल्लाह कुरान में फरमायो उम्मती के तकलीफ इंदी मुझो महबूब बर्दाश्त करे को न सकंदो नौजवान मुडे निहार ए मां हथड़ा बधी तो तोखे चवा जेके वेठा हो उहे भी दिसो जन ताई मूवी पहुंचे मां मूवी जे सामो सजण साईं जे गुलाम जे हैसियत में उनन के भी हथड़ा तो बधा त जे महबूब मुस्तफा जे जात के तोखे कंटो लगे हुजूर के तकलीफ थे तुजो कंटो हुजूर बर्दाश्त न करे सके छो त तू हुजूर जो उम्मतिया पो सोच जा जदे तू रात जो शराब पी करे घटन में थेड़ खाइंदो धिक्का खाइंदो वतंदो हई तुझे इने अमल सा मुझे मुस्तफा जी दिल दुखंदी हुंदी या कान दुखंदी हुंदी
चुप न थियो जवाब ॾियो ॾुखंदी हुंदी या कान ॾुखंदी हुंदी छो त जेके कंडो लॻो उनखे घड़ी खण जो सूर थियो पर जेको शराब पी बेहोशीअ जे ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे इहो त ही जहान बि पंहिंजो विञाए रहियो आहे त हू जहान बि पंहिंजो विञाए रहियो आहे मां तोखां थो पुछां अञा मुंहिंजो हिकिड़ो जुमिलो ख़ुदा जो कसम खणी थो चवां तूं यादि रख मुस्लमान अॼु जेको न इज़त जी ज़िंदगी था गुज़ारियूं इहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दुआउनि जो सदक़ो आहे आखिरी जुमलो बुध मुझे मदीने जे मीर जा दीवाना 80 साल जो कुराड़ो घणा साल जो जवाब ॾियो 80 साल जो कुराड़ो गुनाह कंदो आयो गुनाहन में कमी कान छॾे करे करे 80 साल ते पहुची वियो उनके ख़बर नाहे त मुंहिंजी ज़िंदगी अलाए केतिरी आहे पर चो चाहे ज़िंदगी ॾिनी आहे उनखे ख़बर आहे त बाक़ी केतिरी आहे आखिरी जिंदगी जा पसाह वञण वारे के ख़बर ना है चो त मुंहिंजा दोस्त अॼु मुंहिंजे दोस्त बरकत अली ॿुधायो हिन ॻोठ जे अंदरि उहा अल्लाह जी बानी अॼु दुनिया छॾे चुकी आहे जंहिं तमन्ना कई हुई त अॼु राति मां भर में कंहिं घर में वेहंदसि ऐं वेही करे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो मीलाद ॿुधंदसि लेकिन यादि रखो मां हदीस जो हवालो ॾियण थो चाहियां जेको बि तमन्ना कंदो आहे क़ुरान करीम जे पढ़ण जी या दीन सिखण जी त मां ही सिखी वठां मता मौत अची वञे जेॾी महिल उहो सिखी न सघंदो आहे या ॿुधी न सघंदो आहे अञा दरमियान में मुआमिलो रहिजी वेंदो आहे मौत अची वेंदो आहे क़बर में दफ़न कयो वेंदो आहे तेसी मुनकर नकीर न ईंदा जेसी उन जी तमन्ना रब पूरी कोन कंदो आहे दफन करे आया हो मगर मुनकर नकीर तेसी न ईंदा जैसी अल्लाह पंहिंजे रहमत सां उन जी तमन्ना पूरी करे या नहीं मुझे मुस्तफ़ा जी महफिल उन जे कनन ते आवाज पहुचे मुझे खुदा जादू काई मुश्किल जवाब दे अल्लाह जादू काई मुश्किल कान्हे का अल्लाह जा बानड़ो 80 साल जो कुराड़ो आखिरी रात जिंदगी जिया रोई चवे थो मौला कुछ भी कोन छड़ियो थम चारई पलांद चिक में भरिया थम हाने त इबादत जी ताकत भी ना है हज करण जी ताकत भी ना है इबादत नफिल रोजन जी ताकत ना है मौला हींअर त बस हिकड़ी ताकत बचिया जेको अर्ज कया तो ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है अखड़न मां लुड़क लाड़े चवे थो मुझा मौला मुखे माफ कर इन जो लुड़क जमीन ते पो किरंदो आ पहिरीं मुझो रब हिन जो दफ्तर साफ कराए छॾींदो आ छो त मरण खां पहिरीं जेके तौबा नसीब थे न त इन टाइम ते ओ अब्बा पुत्र ओ हो जरेब जो ख्याल कजा ओ हुन मसले जो ओ हुन मसले जो एकड़ा मसलन में सुख एकड़ा वींदे वींदे भी यार जे मोहब्बत में सुख बस जुमलो आखिरी बुधो एकड़ो गुनाहगार जह 80 साल गुनाह कया घणा साल 80 साल गुनाह कया मरण खां पहिरी रुगी रोई चई रब मुखे माफी दे हुजूर फरमायो मम बकी मिन खशियतिल्लाह हत्ता यऊद लबन फी ज़र कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबी वसल्लम हुजूर फरमायो अल्लाह जे खौफ में निकतल गोढ़ो कदे भी रब जाया थियण जवाब दियो जाया थियण दुधल खीर वापस थी सके थो मगर मुझे उम्मती जो अल्लाह जे खौफ में निकतल गोढ़ो जाया जवाब दे जाया नथो थी सके पोइ आखिरी जुमलो बुधी पलव में पाद में पाए खणी वञो जडे 80 साल जे गुनाहगार जो हिकड़ो गोढ़ो जाया नथो थी सके खुदा जो कसम लखे हदीसो खोल त मुझे मुस्तफ़ा तो असा किन कोझन जे ला रात जो केतरा गोढ़ा रब जे दरबार में वहाया
सोची पो जब तो मु प्यार कयो छा कयो मिलाद कयो दोस्तन के सडियो 5 लाख खर्च कया 10 लाख खर्च कया हुजूर ते दुरूद पढ़ियो ए तुझो मुझो प्यार आ ए मुझे मुस्तफा जो प्यार आ जेके जावा उन्हन जे ला भी दुआ जेके जमदा उन्हन ला भी जेके कयामत ताईं दा उन्हन ला मुझे मुस्तफा आधी जो रोई लुड़क लाड़े दुआ घुरियो शाहिद अम्मा आयशा सिद्दीका मौजूदा जवाब दे एकड़े गुनाहगार जो गोड़ो मुझो मुस्तफा तो चवे त जाया न थींदो त रब चवे तो त मुझे महबूब जो गोड़ो जाया किए थी सकत त ये जो जेकी कुछ हली रहो आ यो मुझे करीम मुस्तफा जे उन वहायल गोड़न जी बरकत चूंटियो अल्लाह चूंटियो अल्लाह पांजे महबूब जे आशिकन के चूंटियो अल्लाह जी अंबिया सब पाक हन मगर अंबिया मा वरी रसूल चूंडिया रसूल सब भला रसूलन मा वरी उलुल अज़म 5 पैगंबर चूंडिया वरी ओहे 5 ही भला उन 5 मा रब वरी एकड़ो सरदार अंबिया अम्मा आमना जो लाल चूंडियो हुजूर जी सजी उम्मत इज्जत वारिया हुजूर जी सजी उम्मत खुदा के प्यारिया इन प्यारी उम्मत मा वरी रब उन्हन जी चूंड कया जेके खुदा के भी प्यारा हन तो मुस्तफा के भी प्यारा हन उन्हन जी निशानी कहड़िया जो उन्हन जी दिल मुझे महबूब सा इए गढ़ला जो अञा महीनो पूरो ही कोन थींदो त ईंदड़ साल जे ला चवंदा त मीलाद ईंदो हिय भी कंदासी हिय भी कंदासी हिय भी कंदासी मुझा दोस्तों अल्लाह ताला जी जात बाबरकात मु गुनाहगार जो चवण अमा जो बुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल फरमाए अल्लाह ताला जी जात बाबरकात तरफ़ैन के अमल जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू इते ही सुकून सा वेठो 2 मिनट 12 बजे ताईं ज्यादा न 12 बजे ताईं इन आशिकन के बुधो